नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्दा से हेडलाइंस थयो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान मुल्क में वधंदड़ महांगाई ते गणती ज़ाहिर करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात, पार्लियामेंट अंदर हुकूमत के टफ टाइम ॾियण ते सलाह मशवरा। पीपी चेयरमैन चवे थो पार्लियामेंट ज़रिए हुकूमत जी पॉलिसियुनि खे नाकाम बणाए सघिजे थो। हुकूमत जी ॿिड़नी साज़िशुनि खे नाकाम बणाइणो। हुकूमत रात अंधेरे में गडियल इजलास मुलतवी कयो। सभिनी पार्टियुनि खे गॾिजी पार्लियामेंट में हुकूमत के नाकाम बणाइणो आहे। सियासत सां गॾु मौलाना फज़ल रहमान सां वास्तो बरक़रार रहंदो। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान जो चवणु हो त ऑपोजिशन के मुतहद थी किरदार अदा करणो आहे। हुकूमत के चूंड सुधारण जो को बि हक़ हासिल नाहे। हुकूमती धुर हथ पेर हणंदी ऐं ॿीहर इजलास घुराईंदी। ऑपोजिशन जी कामयाबी आहे त वज़ीर आज़म भॼण ते मजबूर थी वियो आहे। जाली मैंडेट ज़रिए इमरान खान खे हुकूमत न करण ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री तिजोरी हाइट्स केस में 4 हफ़्तनि में इमारत के किराए मलबो हटाइण जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। 4 हफ़्तनि जो वक़्तु 29 अक्टूबर खां शुरू हूंदो। 3 महीननि में बुकिंग कराइण वारनि खे मुआवज़ो ॾिनो वञे। फ़ैसिले ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। कौमी असेंबली के स्पीकर असद कैसर जो मुखालिफ अगवान शहबाज शरीफ के खत चूंड सुधारण समेत ॿियनि अहम कानून ते इतफाक़ी राय लाइ किरदार अदा करण जी अपील। चूंड तरमीमी बिल कौमी असेंबली मां मंजूर थी चुको आहे पर सेनेट मां मंजूर नाहे थियो। हुकूमत बिल के पार्लियामेंट जे गडियल इजलास में पेश करण जो फ़ैसिलो कयो आहे। चाहिनि था त कानून बाबति पार्लियामानी कमेटी कानून साज़ी बिल ते ॿीहर ॻाल्हियूं करे खत में मौक़िफ़।